तूं सोचियो आहे त हाणे छा थींदो? मूंखे पक आहे त हू चाचा खे कोन मारींदा। जेकॾहिं हू प्लान में कंहिंखे मारींदा त उहे मूंखे या तव्हां भाइरनि मां के हिक खे मारींदा। मुराद खे ख़बर आहे त सूबेदार शाहनवाज़ ख़ान जो ख़ासि माण्हू आहे, इन करे केस मां कुझु बि न वरंदो। इन करे आलम खे आज़ादु कराइण जी का ॿी वाट ॻोल्हींदा। असांजी सोच खां हू वधीक कमीना आहिनि, हू कुझु बि करे सघनि था। जेकॾहिं असां उन्हनि सां न ॻाल्हायो त पोइ केरु आहे जेको विच में अची हिन मसइले खे हल कंदो? मुराद जा दुश्मन मुराद खे कमज़ोर करे था सघनि। चाचा खे बचाइण जी पूरी कोशिश कंदा। आलम खे बचाइण जे लाइ तोखे मौत जे मुंहुं न मोकिलींदा। जेको तो चयो आहे वो मां तोखे करे ॾियां थी, तूं मोबाइल में भर। हाणे इहो तुंहिंजे मथां छॾियो, तूं चईन टकनि जे करे धोखो कंदे या वाइदे वफ़ाई कंदे, इहो तुंहिंजो ईमान आहे। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।